अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। अॼु जो ही वीडियो आहे नवाब शाह जी मीना बाज़ार जो। अॼु फस्ट डे हो हिननि जो। मां डे टाइम वियमि त ही वीडियो ठाहियमि तव्हांजे लाइ। मूंखे बि पहिरीं ख़बर न हुई, न त मां हिकिड़ी पहिरीं चैनल ते हलाए छॾियां पंहिंजी भेण लाइ, पंहिंजी अदियुनि लाइ, जीअं उहो ॾिसण ई हो टाइम ते वञनि। काफ़ी सारी लेडीज़ त हुई, काफ़ियुनि खे त ख़बर हुयो, पर जिन खे न हुई ख़बर उन्हनि जे लाइ मां ही वीडियो ठाहियो आहे। हिन जी सॼी जेके शयूं हुयूं उहे डिस्प्ले ते खणी आई आहियां। काफ़ी अदियूं, काफ़ी भेणियूं हिते उहे बि हुयूं जेके घर में कारोबार पियूं कनि, पर उन्हनि जे कारोबार जी घणी एडवर्टाइज़ कान्हे का। ऐं जेको आहे सो असांजे ॾे माण्हुनि खे त शायदि इल्मु बि कोन्हे को त नवाब शाह में छा छा मिले पियो थो, किथे किथे छा छा पियो आहे। अगरि जेका भेण पंहिंजी महिनत करे बि थी घर वेठे त उनजी एडवर्टाइज़ कान्हे का असांजे शहर में, सिटी में, नवाब शाह में। त अलाह साईं कंदो, रब्बिल आलमीन कंदो, उन्हनि सभिनि जी रोज़गार में बरकत पवंदी। मुंहिंजी पंहिंजी इहा ई कोशिशि आहे, मुंहिंजी इहे भेणियूं जेके घर वेठे कारोबार पियूं थियूं कनि, उन्हनि जी कंहिंखे ख़बर ई कान्हे का। असां उहो ई ब्रांड दुकान था वठंदा आहियूं, पर काफ़ी अदियूं अहिड़ियूं हुयूं जेको हिते काठी जो हथ जो कमु बि कनि पियूं। उहा ई शॉपीस असां दुकानदार खां ख़रीदे ईंदा आहियूं। ऐं हालांकि ख़बर ई कोन हूंदी आहे त हिनखे ठाहिण वारो केरु आहे, उहो किथे थो रहे, छा थो करे। हा, असांजी पंहिंजी शहर जूं लेडीज़ अॼु मां ॾिठियूं हिते तमामु हुनरमंद, तमामु बाशऊर औरतियूं, भेणियूं हिते हिन डिस्प्ले ते ॿारनि जे हथरादू जर्सियूं जेके उन मां ठहंदियूं आहिनि उहे पयूं हुयूं। हिननि जे शॉप जी एड्रेस बि आहे, हिननि जो शायदि को शॉप आहे मथे, हिन जी एड्रेस मां तव्हांखे नोट कराईंदमि। वञो, विज़िट कयो ऐं हथरादू आर्ट्स जेको आहे ख़रीदियो, पायो, इंजॉय कयो। ही गाउन जो हुयो पूरो डिस्प्ले जेको हिते लॻियल हुयो। हिते 2-3 अदियूं वेठियूं हुयूं ऐं उन्हनि जो हुयो। ऐं गाउन बि हिते मार्केट खां डिस्काउंट में हुआ। हिते डिस्काउंट में हुआ त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जेकी हिननि जी शॉप हूंदी आहे, घरेलू कारोबार आहे, उते बि डिस्काउंट में ई आहे। घर जो ई कमु कंदा आहिनि, घर में ई हिननि जो पंहिंजो आहे। खोड़ सारियूं अदियूं, खोड़ सारियूं भेनरियूं जेके आहिनि उहे पंहिंजो कारोबार घर में कनि पियूं। हिते हिन बहाने सभिनि पंहिंजी एडवर्टाइज़ हई आहे, सभिनि पंहिंजो पंहिंजो डिस्प्ले सजायो आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, महिनती औरतूं आहिनि, महिनती भेणूं आहिनि। हीअ पंहिंजे घर में बि त इहे सॼी महिनत कनि थियूं। हिननि खे मौक़ो मिलियो आहे त हिननि हिते बि सभु कुझु हयो आहे। मां नवाब शाह वारी अदियुनि खे, भेणुनि खे इहा ई रिक्वेस्ट कंदमि त हिन अदियुनि खे प्रमोट कयो, हिन अदियुनि ॾे वञो। हितां जा समूरा दुकान मां विधा आहिनि, उन्हनि जा कार्ड बि सॼा मां तव्हांखे मथां उन्हनि जी एडवर्टाइज़ बि ॾेखारे छॾी आहे। महिरबानी करे असांजी नवाब शाह जूं भेनरियूं जेके आहिनि, अदियूं आहिनि, उहे हिननि ॾे वञो, हिननि जा घर विज़िट कयो, हिननि जे उते वञो, उतां सामान ख़रीद कयो। हिननि खे बि उन्हनि सां ख़ुशी थींदी, हिननि जे बचनि जी बि रोज़ी थी वेंदी, ऐं तव्हांखे बि तमामु सुठी ब्रांड मिली वेंदी हिननि जे घर मां, घर वेठे। न बाज़ारि वञो, न काॾे। हीअ बि ॾिसो कंहिं भेण जो शीशे जो आर्ट हिते पियो हुयो, हू पंहिंजे हथनि सां ठाहिनि पिया ही। ऐं हीअ अदी जेकी आहे हीअ घर में शायदि ऑनलाइन कॉस्मेटिक सेल कंदी आहे। हिननि जो कारोबार ऑनलाइन जो हुयो। एच सेल वारनि बि हिते स्टॉल हयो हुयो पंहिंजो। ऐं हिननि जी बि सॼी बुटीक जा कपिड़ा हिते ई पिया आहिनि माशाल्लाह सां। हिननि जो घर में बि आहे इहो कारोबार। सभिनि जा डिशबोर्ड, सभिनि जा डिस्प्ले बोर्ड मां तव्हांखे वीडियो में ॾेखारे छॾिया आहिनि। जेका बि मुंहिंजी अदी मुंहिंजो ही वीडियो ॾिसे, उहा हिननि जो एड्रेस जंहिंजो हुनखे वणे, हुननि जो एड्रेस कढे, उन्हनि ॾे वञे, उन्हनि खे सपोर्ट कनि, उन्हनि खां ख़रीदारी कनि, हुननि जी हिमत जेकी आहे उनखे दाद ॾियनि। मुंहिंजी नवाब शाह जूं अदियूं, मुंहिंजी नवाब शाह जूं भेनरियूं, मुंहिंजी तव्हां सां इहा ई रिक्वेस्ट आहे, हिन अदियुनि ॾे वञो, हिननि जा घर विज़िट कयो। हिननि जा शॉप आहिनि कुझु अदियुनि जा, उन्हनि जा बि एड्रेस मां आणे छॾिया आहिनि। उन्हनि जे मथां डिस्प्ले बोर्ड ते तव्हां वञो, विज़िट कयो, हिननि खां सामान ख़रीद कयो ऐं हिननि जो हौसलो वधायो। तमामु महिनती औरतूं आहिनि, सुठो आहे, पंहिंजो कारोबार थियूं कनि ऐं पंहिंजो जेको पंहिंजी महिनत सां खाइनि थियूं, बापर्दा रही पंहिंजे घरनि में अंदरि ई भेनरूं कारोबार थियूं कनि माशाल्लाह सां। मूंखे सभिनि जो तमामु घणा आर्ट वणिया, कपिड़ा वणिया। हिन ही सभु औरतूं ई त आहिनि जेके ही सभु महिनत कनि थियूं। असां बि त औरतूं ई आहियूं न, असांखे घुरिजे असां हिननि सभिनि जी मदद कयूं। मदद कीअं कयूं? असां सिर्फ़ु हिननि खां ख़रीदारी कंदासीं, ऑटोमेटिकली हिननि जी मदद थी वेंदी। असां त पंहिंजे लाइ शइ वठी पंहिंजे घर ईंदासीं, पर ऑटोमेटिकली हिननि जी मदद थी वेंदी। हिननि खे असां सभिनि जे साथ जी बि ज़रूरत आहे, हिननि जी दिलि ख़ुशि थींदी। हींअर भला से हिननि खे ॾिए पियो थो, को ज़रूरी न आहे मां ही चैनल ते विझंदमि पोइ ई हिननि ॾे माण्हू ईंदा। न, हिननि जी रोज़ी त रब्बिल आलमीन हिननि खे हींअर बि ॾिए पियो, पोइ बि हिननि खे ॾींदो। बसि हिननि जी दिलि ख़ुशि थींदी आहे। हिते खाइण पीअण जो सामान पियो आहे, मुंहिंजो अदियूं जेके खाइण पीअण जे सामान जो कारोबार घर वेठे कंदियूं आहिनि, उन्हनि सभिनि खे